ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 73 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त श्री श्याम सुंदर जी शरण में राजा जरासंध जो पुट अचे थो ऐं श्री कृष्ण भगवान उनके राज तिलक ॾेई राजा बणाहे। उन खां पोइ 20,800 राजाइन के क़ैद मां ॿाहिरि कढाए थो, जंहिं ते राजाऊं उन्हनि जी स्तुति कनि था ऐं श्री श्याम सुंदर उन्हनि सभिनी राजाइन के ज्ञान उपदेश ॾेई इन भवसागर मां पार लंघण जो तरीक़ो ॿुधाइनि था। सबई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 73 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहा आहियूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त हे राजा परीक्षित, श्री श्याम सुंदर जो ज्ञान ॿुधी सभिनी राजाइन वेनती कही त हे महाराज, तव्हां दयाल थी पंहिंजे जप ऐं पूजा जी रीत ॿुधायो त उन मूजिबि तव्हां जी शरण ऐं ध्यान में रही भवसागर पार लंघे वञो। इहो ॿुधी वेंकटनाथ चयो, सभिनी वेदनि ऐं शास्त्रनि जो मुख्य ज्ञान आहे त का बि सात मूं खे न विसारे मुंहिंजी कथा ऐं लीला ॿुधो ऐं संसारी वहिंवार सपने वांगुरु सम्झी मुंहिंजे नाले ते यज्ञ ऐं हवन करियो ऐं रईत जी पालना ब्राह्मणनि ऐं साधन महात्माइन जी शेवा करियो ऐं कूड़ न ॻाल्हायो। काम क्रोध लोभ मोह ऐं अहंकार के वस में रखो ऐं बुरा कर्म न करियो। अहिड़ो ज्ञान जंहिंखे आहे सो सदाईं सुखी आहे। जेकॾहिं तव्हीं बि ईअं कंदा त राज करण ते बि तव्हांखे कंहिं क़िस्म जो दुख न थींदो ऐं अंत समय वेंकट धाम मिलंदो। बुद्धिवान उहो आहे जंहिंखे लोभ ऐं मोह न आहे। ज्ञानी जग में ईअं नियारो आहे जीअं कंवल जो गुल जल में रहे थो पर जल खेसि नथो लॻे। हाणे तव्हां सभु पंहिंजे पंहिंजे घर वञी बचन सां सुख ॾिसो। राजा युधिष्ठिर राजसूय यज्ञ करे तव्हांखे दामो ॾिनो आहे, तंहिं करे मुंहिंजे पहुचण खां अॻे तव्हां हस्तिनापुर में वञो। श्याम सुंदर जी आज्ञा मूजिबि सभई राजाऊं पंहिंजे पंहिंजे घर वञण लाइ तयारु थिया। तॾहिं श्री कृष्ण बिहारी भक्त हितकारी रथ घोड़ा ऐं शेवक वग़ैरह उन्हनि खे ॾेई सभिनी खे गले में हिकिड़ो हिकिड़ो हार मोतियनि जो विधो। सभु राजाऊं ॾाढी ख़ुशीअ सां श्री कृष्ण महाराज जो जस ॻाईंदा पंहिंजे पंहिंजे मुल्कनि ॾांहुं हलिया विया। सहदेव जरासंध जो पुटु त्रिभुवनपति भीमसेन ऐं अर्जुन जी विधिअ सां पूजा कई। श्री श्याम सुंदर सां गॾिजी मगध देश खां इंद्रप्रस्थ ॾांहुं पधारियो। जॾहिं इंद्रप्रस्थ वटि पहुची श्री श्याम सुंदर पंहिंजो पंजजन्य नाले शंख, भीमसेन पुंडरेक नाले शंख ऐं अर्जुन पंहिंजो देवदत्त नाले शंख वॼायो। तॾहिं उन्हनि शंखनि जा आवाज़ ॿुधी राजा युधिष्ठिर ॾाढी ख़ुशीअ में भरिजी नकुल ऐं सहदेव पंहिंजनि भाइरनि खे सेनापतियुनि समेत अॻियां अची
लक्ष्मीपतिअ खे इज़त सां पंहिंजे घर वठी आयो। वासुदेव नंदन अर्जुन ऐं भीमसेन राजा युधिष्ठिर जे चरणनि ते अची सीस निभायो। तॾहिं उन्हनि खे पंहिंजी छातीअ सां लॻाहे एतिरी ख़ुशी कई जो संदसि अखियूं प्रेम रूपी पाणीअ सां भरिजी आयूं। बाक़ी बि जरासंध जे मारण जो हाल ॿुधी वेत्र ख़ुशि थियो ऐं भॻवान खे दाद ॾियणु लॻो ऐं शुक्राना मञणु लॻो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो अध्याय 73 संपूर्ण थियो। अध्याय 74 राजा युधिष्ठिर जे यज्ञ में सभिनी राजाउनि जो अचणु। श्री सुखदेव जी चवनि था, हे राजा परीक्षित, राजा युधिष्ठिर ज्ञान में भरिजी श्री कृष्ण जे साम्हूं हथ जोड़े वेनती कई त हे त्रिभुवन पति, तव्हां श्री ब्रह्मा जी, श्री महादेव जी ऐं ॿियनि सभिनी देवताउनि जा मालिक थी मुंहिंजे वास्ते ब्रह्मण रूप धारे भीख घुरण क़बूल कई। तंहिं करे मां पाण जहिड़ो ॿिए कंहिं जो बि भाग नथो सम्झां। जिन चरणनि जो दर्शन वॾनि जोगियनि रखेश्वरनि ऐं देवताउनि खे जप ऐं तप करण सां बि जल्द नथो मिले, अहिड़नि चरणनि सां मूंखे तव्हां पंहिंजो भक्त ॼाणी मुंहिंजो घर अची पवित्र कयो। जिन चरणनि मां गंगा जी थी निकिरे उनखे एतिरी पदवी आहे जो टिनी लोकनि खे तारे थी। तिन चरणनि सां ख़ुदि पार ब्रह्म परमेश्वर मुंहिंजे घर अची मुंहिंजो सभु को हुकुम मञियो। इहा सभु तव्हांजी दया मूं मथां आहे, न त ब्रह्मा महादेव ऐं ॿिया देवताऊं अहिड़ी सुमर्ती नथा रखनि जिन जो तव्हां हुकुम मञियो या हू तव्हां ते हुकुम हलाए सघनि। ॾिसिजे थो त संसार में माण्हू राज ऐं धन पाइण करे कंहिंखे बि पाण जहिड़ो नथा सम्झनि, पर तव्हां में एतिरी त निम्रता आहे जो टिनी लोकनि जा मालिक थी बि मुंहिंजे कंहिं ख़सीस या वॾे कम करण में अभिमान नथा रखो। कुंती जरासंध जे मरण जो ॿुधी श्याम सुंदर खे चयो त हे प्रभु, हाणे तव्हांजी कृपा सां राजसूय यज्ञ चङी तरह पूरो थींदो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 74 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।